एक अहम ख़बर शामिल कंदा हलूं। गिलगित बल्तिस्तान जी चूंडनि में पीपल्स पार्टी मैदान मारे वरितो आहे। गिलगित बल्तिस्तान कानून साज़ असेंबली जी 24 सीटुनि मां 19 सीटुनि जा नतीजा मुकमल आया आहिनि। गैर हतमी गैर सरकारी नतीजनि मूजिब चूंडनि में पीपल्स पार्टी 9 तकनि ते कामयाबी माणे वरिती आहे। मुस्लिम लीग नून 3, MWM 1 ऐं आज़ाद उम्मीदवार 6 सीटुनि ते सोभारा थिया आहिनि। पीपल्स पार्टी GBA 1, 2, 4, 5, 7, 9, 10, 11, 12 ऐं 19 ते कामयाबी माणे वरिती आहे। एक दो ॿीहर खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं। गिलगित बल्तिस्तान जे चूंडनि में पीपल्स पार्टी मैदान मारे वरितो आहे। गिलगित बल्तिस्तान कानून साज़ असेंबली जे 24 सीटुनि मां 19 सीटुनि जा नतीजा मुकमल साम्हूं अची विया आहिनि। गैर सरकारी गैर हतमी नतीजनि मूजिब पीपल्स पार्टी 9 तकनि ते कामयाब थी सभ खां अॻिते आहे। मुस्लिम लीग नून 3, MWM 1 ऐं आज़ाद उम्मीदवार 6 सीटुनि ते सोभारा थिया आहिनि। पीपल्स पार्टी JBA 1, 2, 4, 5, 7, 9, 10, 11, 12 ऐं 19 ते कामयाबी माणे वरिती आहे।